वेलकम बैक। अहम खबर है बई मुल्क $5 अरब की सीड़पकारी जे काथिल पुरजमाहन वज़ीर आज़म जोड़ो चवड़ा है। तुर्किया जे सीड़पकारन के पाकिस्तान में सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म जो इहो चवण आहे पाकिस्तान ऐं तुर्की विच में तारीख़ी ऐं भाइराणा लाॻापा आहिनि। तुर्क सदर सां ॿिन्ही मुल्कनि में लाॻापनि खे हथी वठाइण ते ॻाल्हियूं थियूं। अॼु तुर्किया टेक्नोलॉजी जे हिसाब सां तब्दील थी चुको आहे। पाक तुर्क बिज़नेस फोरम वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़िताब कयो आहे। अपडेट कंदासीं। रजब तैयब उर्दगान की क़यादत में मुल्क तरक्की कर रहियो आहे। वज़ीर आज़म जो अहिड़ो चवण आहे। तुर्किया सदर रजब तैयब उर्दगान मुस्लिम उम्मत जो आवाज़ आहे। नंढे खंड जे मुसलमाननि जी आज़ादी जी जदोजहद में तुर्किया मदद कई। तुर्किया सदर हमेशह कश्मीर ऐं फ़लस्तीन मसइले जे हल लाइ आवाज़ उथारियो। अपडेट कंदासीं। अहम खबर है बई मुल्क $5 अरब की सीड़पकारी जे काथिल पुरज़म आहिनि। तुर्किया जे सीड़पकारन के पाकिस्तान में सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म जो अहिड़ो चवण आहे जॾहिं त पाकिस्तान ऐं तुर्की विच में तारीख़ी ऐं भाइराणा लाॻापा आहिनि। अपडेट कयो कि तुर्किया जे सीड़पकारन के पाकिस्तान में सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म जो इहो चवण आहे पाकिस्तान ऐं तुर्की विच में तारीख़ी ऐं भाइराणा लाॻापा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त तुर्क सदर सां ॿिन्ही मुल्कनि में लाॻापनि खे हथी वठाइण ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। अॼु जो तुर्किया टेक्नोलॉजी जे हिसाब सां तब्दील थी चुको आहे।